कोटड़ी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी समीउल्लाह संजनानी जो म्युनिसिपल कमेटी कोटड़ी जे समूरनि दुकाननि ते रियायतनि समेत मसवाड़ न ॾींदड़ दुकानदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वई है ऐं ज़िले इंतज़ामिया पारां म्युनिसिपल इंतज़ामिया सां मुकमल ताउन कराइण जी यकीन दहानी कराई वई है। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॼु असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी समीउल्लाह संजनानी म्युनिसिपल कमेटी कोटड़ी ऑफिस जे दौरो करण बाद एडमिनिस्टर म्युनिसिपल कमेटी कोटड़ी इमरान खान घुमरो सां गॾिजाणी में कयो। गॾिजाणी जी सरबराही असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी समीउल्लाह संजनानी कई, जॾहिं त गॾिजाणी में असिस्टेंट मुख्तियारकार कोटड़ी फेरोज़ बरफ़त समेत म्युनिसिपल कमेटी जे मुख़्तलिफ़ ब्रांच जे इंचार्जनि उमेद अली, सज्जाद परवेज़ जुणेजो, मुर्तज़ा मुग़ल समेत ॿियनि शिरकत कई है। गॾिजाणी में एडमिनिस्टर पारां समूरनि इलाइक़नि में सफ़ाई सुथराई बाबति असिस्टेंट कमिश्नर खे ब्रीफिंग ऐं तफ़सील पिणु ॾिना विया, जॾहिं त गॾिजाणी में एसी पारां वाटर सप्लाई इंचार्ज, टैक्स ब्रांच इंचार्ज, सैनिटेशन अमले इंचार्जनि समेत ॿियनि खां मालूमात पिणु वरिती वई। लाॻापियल इंचार्जनि खे दुकान जी मसवाड़ न वक़्त सिर ॾींदड़ दुकानदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी हिदायत कई वई है। हिननि दुकाननि खे सील करण जो हुक्म ॾिनो वियो है। ज़िले इंतज़ामिया जो मुकमल ताउन करण लाइ यकीन दहानी कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।